सखर हाउस पीपी अगवान सैयद ज़ाहिद शाह बुखारी चयो आहे त 8 फरवरी ते सखर समेत खैरपुर ऐं मुल्क जे ॿियनि ज़िलनि मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा समूरा उम्मीदवार अक्सरियत सां कामयाबी माणींदा। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जमहूरियत अवाम ऐं मुल्क ख़ातिर जानी कुर्बान ॾेई जमहूरियत खे मज़बूत कयो। अहिड़ो इज़हार हुन सखर जी लेबर कॉलोनी सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। ज़ाहिद शाह बुखारी जो वधीक चवण हो त पीपी ख़िलाफ़ केतिरा बि इतिहाद अलायंस ठहनि पर आम माण्हू वोट पीपी खे ई ॾींदो। पीपी हमेशा ग़रीब अवाम जे मुफ़ादनि लाइ कमु कयो आहे, जंहिं करे 8 फरवरी ते सखर जो अवाम पीपी जे उम्मीदवारनि खे ई कामयाब कराईंदो। ज़ाहिद शाह बुखारी चयो त NA 200 जे उम्मीदवार नोमान इस्लाम शेख, NA 201 जे उम्मीदवार अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह, सैयद नासिर हुसैन शाह, सैयद अवैस कादिर शाह, सैयद फ़ारूक खुर्शीद शाह, क़याम इकरामुल्लाह धारेजो ऐं ॿियनि जी फतह जो ॾींहुं हूंदो। पीपी हुकूमत मुल्क में महांगाई जो ख़ात्मो आंदो ऐं रोज़गार ॾिनो, जंहिं सबबि मुल्क में खुशहाली आई ऐं हाणे हिकु भेरो ॿीहर चइनी सूबनि समेत मर्कज़ में अवाम जे वोट जी ताक़त सां पीपी हुकूमत ठाहींदी। मुल्क जो नओं वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची